तव्हां अञा ताईं सिख्या जारी रखियो अचो या हाणे सिख्या के बस एंड करे छॾियो? न न ईअं त थियणो कोन्हे। जी हा। इहा ही एॾो वॾो समुंडु आहे जी हा, जंहिंमें माण्हू इहो कतई तौर ते चई नथो सघे हा त आऊं हाणे माना मुकमिल थियल आहियां। अहिड़ी केरु दावा करे थो त शायदि ग़लति आहे, आऊं ईअं थो सम्झां। सही। ऐं इहा सिख्या हलंदी रहंदी आहे। महफ़िलूं करणु वेंदा आहियूं, हर हंधि ते नयूं शयूं तव्हांखे मिलंदियूं आहिनि। माण्हू उते तव्हांखे ॿुधंदा आहिनि मुख़्तलिफ़। ऐं केरु माण्हू ईअं खणी करे चवे त भई सिंध में मौसीक़ी मरी चुकी आहे, त आऊं सम्झां थो इहा ग़लति ॻाल्हि आहे। अहिड़ी ॻाल्हि का बि कोन्हे। सिंध में शाइरी बि सुठी थिए थी, सिंध में मौसीक़ी बि सुठी, ऐं माण्हू ॿुधनि बि था। माण्हू छो कोन था ॿुधनि बि था। ऐं इहे सभु शयूं बाक़ाइदे आहिनि। ऐं मुकमिल मौसीक़ीअ में या कंहिं बि शायदि फ़न में को माण्हू चए त हाणे आऊं मुकमिल तौर ते मूंखे उबूर आहे, त आऊं सम्झां थो ग़लति आहे। तव्हां लोक ऐं फोक खां सवाइ छा क्लासिकल या नीम क्लासिकल ते केतिरी सिख्या वरिती आहे या उनजी कोशिशि कई आहे? ॾिसो, उस्ताद शफ़ी फ़क़ीर जी आऊं सम्झां थो इहा तमामु घणी क़िस्म जी वॾाई आहे, या उनजी माना घण रुखी पासो हिकिड़ो आहे। जी हा। त हर शइ जी ॾिसो, हाणे हीअ सिखण वारे ते डिपेंड करे थो त मूं ठेठ क्लासिकल मौसीक़ी ते मूं ध्यानु केतिरो ॾिनो। सही, हा बिल्कुलु बिल्कुलु। नीम क्लासिकल ते मूं केतिरो ध्यानु ॾिनो। सही, बिल्कुलु ठीकु आहे। फोक रंग त असांजे माना रत में शुमार आहे, उहो त आहे। हाणे इहो असुल में डिपेंड करे थो उन सिंगर ते, उन माण्हू ते। त महफ़िल में हाणे वक़्तु अहिड़ो आहे, तव्हांखां सरगम बि ॿुधनि था, तव्हांखां तान बि ॿुधनि था, नोटिशन चइजे थो ॿुधनि था। उस्तादनि जे तरफ़ां इन कंहिं बि शइ जी घटिताई न आहे। हाणे इहो असां ते हूंदो त लाज़मी आहे त कमु ॾुखियो त आहे न, कमु इंतिहा घणो ॾुखियो आहे। ऐं असीं तक़रीबन ईअं आहे त क़ौमी रंग जा माण्हू आहियूं, ऐं उन सभु शइ खे असां कयो आहे। त पोइ मूं जेको पंहिंजे हिसे में आंदो आहे, ऐं उहो जेको थोरा घणो वखर आहे, ऐं दिलि में इहा आहे त आऊं पंहिंजूं नयूं शयूं कंपोज़िशन कयां, इहो थोरा घणो हाणे आहे। ज़बरदस्त। का पंहिंजी शइ नंढड़ी कोन, पंहिंजो आइटम अहिड़ी का कंपोज़िशन आहे त? मूं वटि काफ़ी पंहिंजूं अहिड़ियूं कंपोज़िशनूं आहिनि, पर ईअं आहे त उहे सॼियूं आऊं रिकॉर्डिंग जे मरहले में आहिनि। ठीकु आहे। पर हिकिड़ी धुन मुंहिंजी मशहूरु थी, उहा धुन माना मक़सदु हिकिड़ो गीत ॾाढो फेसबुक ते मशहूरु हलियो, पर उहा धुन मुंहिंजी कोन्हे। धुन मुंहिंजी कोन्हे। बाक़ी आउं पंहिंजी धुन तव्हांखे हींअर हिनजे करे कोन पियो ॿुधायां त उहे मुंहिंजियूं रिकॉर्डिंग जे मरहले में आहिनि। ठीकु आहे। पोइ फेमस कहिड़ी केतिरी वञे थी, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर उहे मूं पंहिंजूं ज़ाती कंपोज़िशनूं कयूं आहिनि, ऐं उहे आऊं पंहिंजे हिसाब सां उन में रखंदुसि। बाक़ी हिन धुन जी दावा आऊं कोन थो कयां, न को बि मुंहिंजी आहे, न को बि दावा कयां थो, पर उहा मुंहिंजी फेसबुक ते ॾाढी हली हुई। मौजूदा कुझु ॾींहं अॻु में शाइर दोस्त अली सफ़्तर जेको गुज़ारे वियो, उन्हनि जो मूं हिकिड़ो ग़ज़ल ॻायो, उन में माना फेसबुक ज़रिए मूंखे वॾी उनखे मोट मिली।